सतगुरनि ईअं त लिखियो आहे, गावीअ सुणीअ मन रखिए भाव। भाई पंहिंजो भाव हुजे, भीतर श्रद्धा हुजे, जॾहिं बि ॻायो ॿुधो त तव्हांखे त ॿियनि जो बि ध्यानु रखिणो पवंदो। अगरि ॿियो बि कोई श्रद्धा भाव में वेठो आहे त उनजो बि फर्ज़ु आहे कि उनजे भाव में, उनजे श्रद्धा में या उनजे भक्ति में असां आंच न ठहूं। चओ हरे राम। इहो बि ध्यानु रखणु ॾाढो ज़रूरी आहे। कई बार ईअं थींदो आहे पंहिंजो मन न लॻंदो आहे भक्ति में, असां हेॾे होॾे निहारींदा आहियूं, हेॾे होॾे ॻाल्हाईंदा आहियूं, फ़ोनियूं हलाए वठंदा आहियूं, पर थी थो सघे तव्हांजे बगल वारे जो ध्यानु जुड़ी वियो हुजे, उनजी तार लॻी वई हुजे भॻवान में, उहो भावुक थी वियो हुजे, भाव में अची वियो हुजे, ऐं तव्हांजे इन हरकतुनि जे कारण उनजो भाव टुटी पए। त पंहिंजे भाव जो त ध्यानु रखिणो ई आहे, पर बगल में अगरि कोई भक्ति करे रहियो आहे त उनजे भाव जो बि ध्यानु असांखे रखिणो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। मान लो हिते कथा कीर्तन हले थी, केॾी महिल भाव वारी कोई ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि ऐं तव्हां मां कोई अची करे मथो टेके वेंदो आहे, मथो टेकण बुराई थोरी आहे, वो तो भक्ति आहे, हिकिड़ो ॾाढो सुठो नियम आहे। पर तव्हां इहो बि त ॾिसो, संगत वेठी आहे, ध्यान में आहे, भजन में आहे, ऐं असां अगरि कोई अहिड़ी कोई क्रिया था कयूं, भले ही उहा ॾाढी शुभ आहे, पर अगरि उन सां कंहिंजो ध्यानु भटके थो त उहो ओॾी महिल न कजे। कथा कीर्तन में त प्रणाम ई न कजे। अगरि प्रणाम कंहिंखे करिणो बि आहे न त उते ई उन स्थान ते प्रणाम करे जाते उहो वेहे थो। चओ हरे राम। पर हिते त जॻह जी बि थोड़ी कमी आहे। अगरि कृष्ण धाम में त असां त तव्हांखे उहो बि मना कंदासीं कि उहो बि न कयो, तव्हां हथ जोड़े उते ई वेही रहो। सत्संग खां पोइ त भॻवान काॾे वेंदा थोड़ी आहिनि, असां वांगुरु थोड़ी आहिनि भॻवान भाई 9 ताणी वेठा आहिनि पोइ हली वेंदा। चओ हरे राम। सॼो ॾींहुं वेठा हुजो, एॾो अगरि तव्हांखे प्रेम आहे भॻवान सां, एॾी तव्हांजी श्रद्धा आहे त सॼो ॾींहुं वेठा हुजो, कोई मनाई थोड़ी आहे हिते। पर जेॾी महिल कथा कीर्तन हले त ओॾी महिल केवल उनजो लाभ वठिजे। छाजे लाइ सतगुरनि चयो आहे सभ ते उत्तम हरि की कथा। चवंदा सभिनि खां उत्तम तो मथो टेकण। चओ हरे राम। चवंदा न भाई, न चयो सतगुरनि, छो चयो सभ ते उत्तम हरि की कथा? छो जो हुन अनुभव कयो आहे कि भॻवान जे मिलण में बि उहो सुख न आहे जेको भॻवान जे भक्तिअ में सुख आहे। चओ हरे राम। इन ॻाल्हि जो असां विशेष ध्यानु रखूं भाई, है न। कई बार ईअं थींदो आहे चकरभाटा में बि केॾी महिल थी वेंदो आहे कि कई संगत वीचारी ध्यान में वेठी हूंदी आहे, मौज में हूंदी आहे, कई बार सेवादारी ग़लती करे छॾींदा आहिनि, उन्हनि खे अॻिते वधाए छॾींदा आहिनि, तार टुटी पवंदी आहे। त इहो असांखे विशेष ध्यानु रखिणो खपे भाई। कथा कीर्तन हले, चाहे असां हुजूं चाहे सुदामा भैया हिते सत्संग कंदा हुजनि, ऐं कई त अहिड़ा बि हूंदा आहिनि शूरवीर असांजे मिल न ईंदा आहिनि, भउ थींदो अथनि, हा भाई ॾिसंदा त माइक में चई ॾींदा, है न। पर असां न हूंदा आहियूं त पोइ वरी उहे अचवञ कंदा आहिनि, त उहो हथ जोड़े निमाणी वेनिती आहे, तव्हांजी क्रिया कोई ग़लति न आहे, मथो टेकण कोई ग़लति न आहे भाई, पर समय तव्हांजो ग़लति आहे। चओ हरे राम। भजन भक्ति थी वञे, कथा कीर्तन थी वञे, पोइ तव्हां बिल्कुलु भॻवान खे प्रणाम कयो, वेही रहो, भॻवान सां कुझु ॻाल्हाए वञो, ॾिसो मतां भॻवान बि जवाबु ॾियनि कुझु, है न। पर कथा कीर्तन जे विच में इहा मर्यादा न आहे, इहो विशेष ध्यानु रखो। केतिरो बि विशेष ज़रूरी कमु हूंदो आहे न त असां सेवादारनि खे बि मना कंदा आहियूं कि अचवञ न कयो भाई। कोई ॾाढो ज़रूरी आहे त पोइ ठीकु आहे, कोई हिकु ॼणो अची वञे ऐं धीरे सां उहा ॻाल्हि ॿुधाए वञे। चओ राम।